ये तस्वीरूं इंडोनेशिया में आयल सुनामी तूफ़ान वारे शहरनि जूं न, पर ही PS बाट UC म्यूनिसिपल कमेटी कासमाबाद हैदराबाद जे इलाइक़े सिटीज़न कॉलोनी ऐं मेन रोड हैप्पी होम्स जूं आहिनि। गुज़िरियल 15 ॾींहं खां इहो हशर आहे, पर इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदा शायदि गहरी निंड में सुतल आहिनि। हिन रोड ते 24 कलाक ट्रैफ़िक हलंदड़ आहे। हितां हर रोज़ गुज़रंदड़ अवाम जे ऐं इलाइक़ी वासियुनि जो हाल ते कुझु रहम खाओ। ग्रीन बेल्ट मां अगरि फ़ुर्सत मिली वञे त टाउन इंतज़ामिया खे महिरबानी करे हिन मसइले ते बि ध्यानु ॾियो। टाउन चेयरमैन साहिब, हिन वार्ड मां बि अवां जा ई नुमाइंदा गॾियल आहिनि। ख़ादिम अबड़ो, सोच TV, हैदराबाद।